जंहिं कॾहिं असां जागी वञूं त मौत खां मुक्त थी वञूं। ॿार अचे थो, तव्हां हर ॻाल्हि जी ख़ुशी मल्हायूं था। ॿार आयो आहे, ओॾी महिल चऊं बि था उन परमात्मा असांखे ॿार ॾिनो, उन ॻाल्हि जूं ख़ुशियूं मल्हायूं था पिया। उहो ई ॿार जेॾी महिल वॾो थिए थो पियो, उनजो अंत अचे थो त उन ते सवाल छो? ऐं हिते ई आहे सभु जेको बि आहे उहो हिते ई आहे। सभु इन ॻाल्हि ते सवाल कंदा आहिनि कि मौत एॾी जल्दी छो, हिन कारण सां मौत छो? अरे कारण बि उहो हुई परमात्मा ठाहींदो आहे। ईअं बीठल माण्हू जो तव्हांजे अॻियां मरी वञे, ख़तमु थी वञे त तव्हांजे अंदरि बि उन परमात्मा लाइ सवाल ईंदो कि हिन सां ईअं छो? उहो हिकिड़ी कड़ी जोड़ींदो आहे, उहो ई तव्हांखे उन ताईं पहुचाईंदो आहे, उन परमात्मा ताईं। ऐं मौत चवंदा आहिनि सत्य आहे, मां चवंदो आहियां मौत ई सभिनि खां वॾो कूड़ आहे। मौत कंहिंजो बि न थींदो आहे, मौत केवल थींदो आहे शरीर जो। उहो जेको अंदरि शिव वेठल आहे, उहो त परम पिता हमेशह उहा जोत बिल्कुलु रहंदी, उहा केवल शरीर मटींदी आहे। कॾहिं बि मौत न थींदो आहे, मौत ई सभिनि खां वॾो कूड़ आहे। ऐं इन्हनि ई ॻाल्हियुनि जो असांजे हिते हिंदुस्तान में धर्म संसो कि वार बि ॾियणा आहिनि, पूॼा पाठ बि करणा आहिनि। अरे जंहिं असांजे साईंजन जो ज्ञान सम्झो हूंदो त उहो सभु त इहो न कंदो। ऐं इन्हनि खां परे ई रहणु खपे। इन सां अञा तव्हांजो जीवन बि ॾुखियो थींदो, सरल न थींदो। जेतिरो बि थिए इन्हनि ॻाल्हियुनि खां परे थियो। मां ॿ लाइनियूं चवां शब्द जूं। माया मेड़े लख करोड़े, ओ माया मेड़े लख करोड़े, पाई न नींदे रोक देड़ा, पाई न नींदे रोक भाईड़ा, शो सुम्हियो पियो आहे निंड में। इहो ई असांखे जागणु खपे। असांखे निंड मां न जागणो आहे कि सुम्हियल ॿार खे असां उथारे छॾियोसीं। असांखे पंहिंजे हृदय मां झाके करे ॾिसणो आहे कि इहो जीवन छा आहे। असां जंहिं जीवन में जीऊं था पिया, केवल अहंकार, माया, मोह इन्हनि में ई फाथा पिया आहियूं। कोई गॾु खणी न आयो आहे, न खणी वेंदो। इन ॻाल्हि जी त बिल्कुलु ॻंढी ॿधी छॾियो कि जेको आयो आहे उनखे वञिणो आहे ऐं वेंदो बि ख़ाली हथ। तव्हां ॾिसंदा हूंदव जेॾी महिल बि ॿार पैदा थो थिए, उनजी मुठ ॿधियलु हूंदी आहे कि उहो हिन संसार में आयो आहे। ऐं जॾहिं कोई मरे त इहो ध्यानु ॾिजो, इन ॻाल्हि ते ज़रूरु ॾिजो कि उनजो हथु पंहिंजे लेखे खुली वेंदो अथव जंहिंजी मौत थींदी आहे। उहो इन ई ॻाल्हि जो साक्षी आहे कि तव्हांजे हथ में कुझु बि न रहणो आहे। त पोइ इहो मोह छाजो? इन मोह खां ई परे थियणो आहे। ऐं असां जेको जीवन जीऊं था पिया, हिकु लाइन अञा, जिन्हीअ लाइ तूं कूड़ कमाए, ओ जिन्हीअ लाइ तूं कूड़ कमाए, सॾ न ॾींदे फोट अदिड़ा, सॾ न ॾींदे फोट भाईड़ा, शो सुम्हियो पियो आहे निंड में, शो सुम्हियो पियो आहे निंड में। हिते ॻाल्हि इहा थी अचे कि तव्हां जंहिं लाइ इहे कूड़ अहंकार पालियो था पिया, उहो इहो न सोचो कि तव्हां कयो था ऐं ॿियो अची करे भोॻींदो। जेको तव्हां कयो आहे, जेको तव्हां बोईंदव, उहो तव्हां ई कटींदव। उहो सभु तव्हांखे अंत वेले में नज़र ईंदो। जेको जीवन जीअं जिए थो पियो, जीअं उनजो अंत वेलो साम्हूं अचे थो, उहा ई पिक्चर सॼी जीवन भर जी साम्हूं हलंदी आहे। इहो ई सत्य आहे। ओॾी महिल ई उनजी कमाई ज़ाहिर थींदी आहे कि उन छा कमाई। असांखे कमाई कहिड़ी करणी आहे? जेकी हुन परमात्मा असांखे ॾिनी आहे। असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जे पोयां सांसारिक जीवन में रहूं था, दिनचर्या आहे असांजी, उन सां हलणो बि आहे, पर उनजो आदी न थियणो आहे कि उनजे सवाइ असां जी न सघूं। असांखे जेकी कमाई करणी आहे उहा ई आहे।
रखता रह तू राम जे रंग में, ओ रखता रह तू राम जे रंग में। सत्संग मां थींदे मोक्ष अधेड़ा, सत्संग मां थींदे मोक्ष भाएड़ा। शो सुम्यो पियो निंड में, शो सुम्यो पियो निंड में। असांखे इहा ई प्रीत उन परमात्मा सां लॻाइणी आहे। इहा ई असांजो असली धन आहे। इहो ई धन तव्हांखे हासिलु कराए सघंदो सतगुरु। सतगुरुअ जो संग करण सां ई तव्हांजो जीवन सरल थींदो, उन सां ई तव्हां अॻिते वधंदव। ऐं मौत खां भउ छो? मौत जो भउ उनखे ई थींदो आहे जेके मोह माया में वधीक फाथल हूंदा आहिनि। उन्हनि खां ई असांखे परे वञिणो आहे ऐं इन्हनि धर्म संसन खां निकिरणो आहे। इहो ई असांजे साईं जन असांखे सेखारियो आहे। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार। तू ई तू।